अस्सलाम वालेकुम। मैं तव्हांजो पंहिंजो शेफ़ अली समूह ऐं रंधिणे प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियूं। उमेद कयूं था तव्हां ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं असांजा मज़ेदार रेसिपियूं पंहिंजे घर में वेही ठाहे रहिया हूंदा, खाए रहिया हूंदा ऐं असांखे दुआ करे रहिया हूंदा। हमेशह जीअं असां सां साथ हूंदो आहे हबीब कुकिंग ऑयल वारनि जो। हबीब कुकिंग ऑयल वारा चवनि था हबीब कुकिंग ऑयल बहितरीनु मयार जो ब्लेंडेड तेल आहे जेको इस्तेमाल जूं अनी ख़ूबियूं रखे थो। हबीब कुकिंग ऑयल बहितरीनु मयार जो तेल आहे जेको रध पचाओ कढ़ाई तरण में इस्तेमाल थी सघे थो। हबीब बनस्पति में ट्रांसिस चर्बी बनस्पति ब्रांड जे मुक़ाबले में 1% खां घटि आहे, जंहिंमें ट्रांसिस फीट 20% ऐं उन खां वधीक आहे। जी नाज़रीन, अॼु बि हिकु नई रेसिपी तव्हांजे लाइ खणी आया आहियूं ऐं इंशाअल्लाह तव्हां असांखे ॾिसंदव, वॉच कंदव ऐं सिखंदव। ऐं सब्जी सिहत जे लाइ ॾाढी सुठी हूंदी आहे ऐं अॼुकल्ह बारिशनि जो मौसमु आहे, ताज़ियूं ताज़ियूं सब्जियूं अचनि पियूं। तव्हां पंहिंजे घर में खाओ, पाण खाओ, छो जो सब्जी खाइण सां सिहत सुठी थींदी आहे ऐं विटामिन्स घणो मिलंदा आहिनि। सो अॼु असां जेका सब्जी खणी आया आहियूं वाङण आहिनि ऐं वाङण बि सीज़नी आहिनि। सो अॼु तव्हांखे उहा रेसिपी सेखारींदासीं ऐं तव्हांखे ॿुधायूं त हुनमें छा छा वेंदो। सभ खां पहिरियां असां वटि वाङण आहिनि ऐं केतिरा फ्रेश आहिनि, छो जो असां फ्रेश वठी आया आहियूं। ऐं हिन में ॿियो छा छा वेंदो, यकीनन सब्जी खां बग़ैर, बसर खां बग़ैर, टमाटे खां बग़ैर त सब्जी थींदी कान। हाणे मसाला छा छा विझंदासीं तव्हांखे उहो ॿुधायूं। ॻाढ़ा मिर्च आहिनि, हैड आहे, कुटियल धाणा आहिनि, हस्बे ज़ाइक़ा लूणु आहे। ऐं हबीब कुकिंग ऑयल खां बग़ैर त असां का रेसिपी ठाहे नथा सघूं, छो जो हबीब कुकिंग ऑयल कोलेस्ट्रोल खां पाक आहे ऐं अव्हांजे दिलि जो ख्यालु रखे थो। इन करे चवंदा आहिनि हबीब वारा त हीउ दिलि जो मामिलो आहे। हिकिड़ो प्यालो खणंदासीं, छो जो असांखे हिन जा पीसिस करणा आहिनि। हिन जो जेको अॻियों हिसो आहे उनखे असांखे कटणो, छालणो आहे। जेके बि आहिनि असांखे हिन जी सब्जी करणी आहे, छो जो वाङण बि घणे क़िस्म जा थींदा आहिनि। भगारे बेंगण हूंदा आहिनि ऐं वाङण गोश्त बि थींदो आहे, यकीनन तव्हां खाधो हूंदो। ऐं क़िस्म क़िस्म जूं सब्जियूं थींदियूं आहिनि, पर असां तव्हांखे जेका सिंपल भाॼी थींदी आहे ऐं सिर्फ़ु 3 मसालनि में तव्हांखे मज़ेदार बणाए ॾेखारींदासीं। सो हीअं असांजी जेको मथियों वारो हिसो आहे उहो कट कयोसीं। हाणे हिन विच हिन खे असां कटींदासीं, हिन जा पीसिस कंदासीं। हीअ ॾिसो, एतिरा पीसिस करे असां बाउल में विझंदासीं। बारिशनि जो मौसमु आहे अॼुकल्ह, माशाल्लाह सब्जियूं ताज़ियूं ताज़ियूं आहिनि। ऐं तव्हां पाण वञो, मार्केट वञो ऐं ताज़ियूं ताज़ियूं भाॼियूं वठी अचो, छो जो भाॼियूं सिहत जे लाइ तमामु बहितरीनु आहिनि। भाॼी जेतिरी बि खाईंदव तव्हांजी सिहत सुठी थींदी। छो जो गोश्त वग़ैरह असां अमूमन जिथे बि वेंदा आहियूं, होटलनि में वेंदा आहियूं, त असां पिज़्ज़ा थियो, बर्गर थियो, इहे खाए खाए असां बेज़ार थी वेंदा आहियूं। त पोइ असांजो दिलि चाहींदो आहे त का सब्जी या दाल खाइजे। त यकीनन हींअर सब्जी जेकियूं आहिनि सीज़नी आहिनि। तव्हां सब्जियूं खायो ऐं पंहिंजी सिहत खे सुठो रखो। ऐं गॾोगॾु हबीब कुकिंग ऑयल हुनमें हुजे त बात ई क्या है। असांजी बिल्कुलु असां पीसिस कयूं था हिन जा, तव्हां बि पीसिस कयो। बारीक बारीक पीसिस आहिनि, छो जो सब्जी जल्दी ॻरी वेंदी आहे। बिल्कुलु बारीक बारीक पीसिस ॾिसो था। ऐं हमेशह जीअं मां चवंदो आहियां ऐं पंहिंजे हथनि जो ख़्यालु रखो, छो जो असां छुरी सां कट कंदा आहियूं त असांजो कॾहिं कॾहिं ध्यानु हेॾा होॾा भटकी वेंदो आहे, त ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजी आङुर कटिजी सघे थी। सो किचन में कमु कंदे पंहिंजे पाण खे बचायो। ऐं ॾिसो बारीक बारीक। मौसम बि तमामु बहितर आहे ऐं किचन में बि ही तव्हां इंजॉय करे पंहिंजो रध पचा करे सघो था, पंहिंजी जेका डिश ठाहे सघो था ऐं गुनगुनाए बि सघो था। छो जो मां जेसीं गुनगुनाया न त मुंहिंजी रेसिपी तयारु ई न थींदी आहे। सो अॼु बि तव्हांखे ज़रूरु कुझु न कुझु गुनगुनाए ॿुधाईंदासीं। शाम जो ही पहर नाव असांजे कयो, कुझु त ईंदा कयो, केत ॻाल्हियूं कयो। शाम जो ही पहर
नाम असांजे कयो। बिल्कुलु तव्हां पंहिंजी भाॼियूं पचायो ऐं पंहिंजे प्यारनि खे घुराए ऐं शाम जे टाइम उन्हनि सां वेही कचहरी कयो ऐं ताज़ी ताज़ी भाॼियूं पचाए उन्हनि खे खारायो। असां हिकिड़ो बसरु खयोंसीं, छो जो सब्ज़ी आहे बसर ऐं टमाटे खां बग़ैर त बिल्कुलु कोन बि। हाणे जो असां खल लाहियूं था, खल लाहींदासीं। हिन खां पहिरियां असां कढ़ाई जो चुल्हो ॿारींदासीं, ताकी कढ़ाई में पाणी हूंदो आहे, देगिड़ी में पाणी हूंदो आहे, उहो एतिरी देरि में ख़ुश्क थींदो। एतिरी देरि में असांजा बसर कट थी वेंदा। स्लाइस में कट कंदासीं। तव्हांजी चॉइस आहे, अगरि तव्हां क्यूब्स में कटो या चॉप कयो त चॉइस इज़ योर। मां स्लाइस में कटंदुसि। हाई ॾिसो, असांजी कढ़ाई में पाणी आहे, असां तनी बाहि खोले छॾी आहे ताकी पाणी जेतिरो ख़ुशि थिए। एतिरी देरि में असां बसर कट कयूं पिया स्लाइस में। कटिंग बोर्ड ते का बि सब्ज़ी कटींदे अजीब आवाज़ अचे थो, टक 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 जो, ऐं उहो असांजे कननि में तमामु तव्हांखे चवां थो बहितर लॻे थो हाणे मूंखे, छो जो मुंहिंजो कमु कटिंग जो आहे। त हाणे कटिंग कयां थो, कटिंग बोर्ड जो जेको आवाज़ मूंखे महसूसु थिए थो त वाक़ई मां शेफ़ आहियां। असांजी कढ़ाई जेका आहे गरम थी चुकी आहे। असां हाणे हिन में हबीब कुकिंग ऑयल विझंदासीं, छो जो हबीब कुकिंग ऑयल असांजे खाधनि खे वधीक मज़ेदार बणाए थो। अव्हां बि पंहिंजे घर में हबीब कुकिंग ऑयल इस्तेमालु कयो, छो जो हबीब कुकिंग ऑयल में हीक न आहे ईंदी ऐं हीउ कोलेस्ट्रोल खां पाक आहे। इन करे त हबीब वारा चवंदा आहिनि न, छो त हीउ दिलि जो मामिलो आहे। असां सब्ज़ी आहे, असां तेल, अगरि अव्हां तेल घटि यूज़ कंदा आहियो तव्हां घटि यूज़ कयो। मां नॉर्मल रखंदुसि, छो जो हीउ हबीब कुकिंग ऑयल आहे, हिन में हीक न आहे। हाणे असां बसर विझंदासीं। हाणे हिते असां बसर ॾिसो फ्राई थियनि पिया ऐं हीअ ब्राउन थींदा। इन खां पोइ असां हिन में ॿियो कुझु विझंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं। यकीनन तव्हां चैनल ते वेठा हूंदा, कुर्सी ते वेठा हूंदा ऐं पेन पेपर तव्हांजे हथ में हूंदो, जेका असांजी रेसिपी आहे उनखे नोट करे रहिया हूंदा। ज़बरदस्त ख़ुशबू हबीब कुकिंग ऑयल जी। एतिरी देरि में ब्राउन थिए थो। असां टमाटा बि कट करे वठूं था। तक़रीबन हिन में 2 टमाटा वेंदा। तव्हां वधाए सघो था। तव्हां अगरि टमाटा बसर वधीक खाईंदा आहियो त तव्हां वधाए सघो था, पर मां 2 विझंदुसि। बिल्कुलु क्यूब्स में, छो जो हीअ सब्ज़ी आहे, इन में असां चॉप कोन कंदासीं, असांखे क्यूब्स में विझणो आहे। बसर असांजा ब्राउन थियनि पिया। बिल्कुलु लाइट ब्राउन करणा आहिनि असांखे, डार्क न आहिनि करणा, छो डार्क कंदासीं त हीअ सब्ज़ी पोइ कड़वी थी वेंदी। वाङण जेके आहिनि उहे असां हिन में फ्राई कंदासीं बसर सां गॾु। बाउल खे असां काउंटर खां हटाईंदासीं, छो जो हुनजो कमु थी चुको आहे। असां वाङण खे फ्राई कंदासीं। वाङण बि कड़वा खारा बि निकिरंदा आहिनि। तव्हां हिनखे बसरनि में फ्राई कयो सुठे तरीक़े सां। जैसी फ्राई थिए तैसी टमाटे खे कट करे सघां थो। अमूमन ॾिठो वियो आहे ॿार जेके आहिनि उहे सब्ज़ी घटि खाईंदा आहिनि। तव्हां कोशिशि कयो पंहिंजे ॿारनि खे सब्ज़ी खारायो, छो जो सब्ज़ी में विटामिन्स प्रोटीन घणा हूंदा आहिनि। सब्ज़ी सिहत ॾिए थी। असांजा ॿार तक़रीबन बर्गर पिज़्ज़ा इहे वग़ैरह खाइनि था, पर तव्हां उन्हनि खे
सब्जी बि खारायो। ये ॾिसो हाणे वाङण जा जेको आहे थोरो रंग जेको आहे चेंज थी वियो आहे। हाणे असां हिन में टमाटा विझंदासीं। टमाटा विझंदासीं। टमाटे खे असां मिक्स करूं था ताकि टमाटो जो थोरो पाणी निकिरे, छो जो सब्जी में पाणी नाहे विझिबो। ऐं हिन सब्जी जी पंहिंजो पाणी हूंदो आहे। सब्जी में जेका बि सब्जी आहे हुनमें पंहिंजो पाणी हूंदो आहे, पर असां हुन में मसालो विझंदासीं त सिर्फ़ु पाणी जो छुंडो ॾींदासीं मसाले जे लाइ, ताकि मसालो असांजो भुनिजे हुन में। असां हिनजी बाहि थोरी घटि कंदासीं ऐं हिन खे 2 मिंट जे लाइ असां ढक ॾींदासीं ताकि टमाटनि जो पाणी ऐं वाङण में मिक्स थिए। असां खणंदासीं हिन जो ढक ऐं हिनखे स्लो कंदासीं ऐं असां कटिंग कंदासीं। पोइ सावा धाणा बि हिन में पवंदा, सावा मिर्च बि पवंदा, उहो ज़ाहिर आहे आख़िर में ई वेंदा। 3 मिर्च हूंदा, असां पोइ कट कंदासीं। सिर्फ़ु 2 मिंट जो हिनखे टाइम ॾियणो आहे ताकि जेकी टमाटनि जो पाणी आहे इन में जब्स थी वञे। ऐं हबीब कुकिंग आयल आहे हिन में, त हीअ हिन जी जेका ख़ुशबू जेका अचे पई न उहा लाजवाब आहे। तव्हां बि पंहिंजे घर में हबीब कुकिंग ऑयल ऐं हबीब VTF वनस्पति इस्तेमालु कंदा कयो ताकि पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखो, छो जो हबीब कुकिंग ऑयल कोलेस्ट्रॉल खां पाक आहे। इन करे त हबीब वारा चवंदा आहिनि, छो त हीउ दिलि जो मामिलो आहे। बिल्कुलु पंहिंजे घर वारनि जी दिलि जो ख़्यालु रखो ऐं हबीब कुकिंग ऑयल में जेको बि खाधा तयारु कंदा आहियो हबीब कुकिंग ऑयल में पचायो। असां बि ॾिसो हबीब कुकिंग ऑयल खां हीउ ॾिसो माशाल्लाह टमाटा आस्ते आस्ते गरम थिया। हाणे असां हिन में मसाला मिक्स कंदासीं। ॻाढ़ा मिर्च, तक़रीबन 1 टीस्पून आहे, तव्हां 1.25 चम्मच विझी सघो था। धाणा पाउडर आहिनि तक़रीबन 1/2 टीस्पून, 1/2 चम्मच। ऐं हैड जे बारे में मां हमेशह चवंदो आहियां, हैड असांजी सिहत जे लाइ तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हां पंहिंजे खाधनि में वधि खां वधि हैड इस्तेमालु कयो ताकि असांजूं हॾियूं जेके आहिनि उहे मज़बूत थींदियूं। 1 चम्मच हैड जो मिक्स थी वियो ऐं लूणु जेको आहे असां पोइ विझंदासीं। असां हिनखे थोरो भुञंदासीं, हिन खां पोइ पाणी जो छिंडो ॾींदासीं ताकि मसालो असांजो फ्राई पैन में न लॻे ऐं टमाटा ऐं ॾिसो वाङणनि जो कलर बि चेंज थी वियो आहे। बिल्कुलु मसालो जेको आहे असां हिनजी बाहि घटि कंदासीं। हल्को हल्को असांखे पाणी सिर्फ़ु मसाले खे भुञण जे लाइ हल्को हल्को हुन में पाणी विझणो आहे। बाक़ी जेको सब्ज़ी में पाणी आहे उहो सब्ज़ी पाण उन में पची वेंदी। साइडनि तां मसालो लाहे छॾियो ताकि हू हिनखे 2 मिंट ढक ॾींदासीं। पोइ हुन में सावा मिर्च विझंदासीं। सावा मिर्च हिन जी जेका मथां डंडी आहे उन खे तव्हां कढियो ऐं हिनखे तक़रीबन स्लाइस में कयो। तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां गोल गोल बि कटिंग करे सघो था, पर मां स्लाइस कयां पियो जी। स्लाइस टे मिर्च वरिती आहे। वाङण तक़रीबन अधु किलो जे क़रीब हुआ। हुनमें ॻाढ़ा मिर्च, धाणा पाउडर आहिनि, हैड आहे, लूणु आहे ऐं हबीब कुकिंग ऑयल। बसि 3 मसालनि में एतिरी मज़ेदार सब्ज़ी थींदी आहे जो तव्हां ट्राई कजो पंहिंजे घर में। हाणे असां चमच हलाए हिनजो कलर ॾिसो, तमामु ख़ूबसूरत ऐं ख़ुशबू जेका हबीब कुकिंग ऑयल जी आहे तुंहिंजो जवाब ई कोन्हे। हाणे असां हिन में जेके सावा मिर्च आहिनि उहे विझंदासीं।
मसाले जे लाइ थोरो असां हिन में पाणी विझंदासीं ताकी त असांजो मसालो जेको आहे उहो सुठे तरीक़े सां भुनिजी वञे। बाक़ी जेको आहे माशाल्लाह हीअ ॾिसो हीअ असांजी रेसिपी तयारु थी रही आहे ऐं हाणे हिते वक़्तु थियो आहे नंढड़ी ब्रेक जो, सो अचूं था थोरी देरि में। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ा ॿीहर रधणे प्रोग्राम में तव्हां सां गॾु आहियां। असांजी मज़ेदार सब्ज़ी वाङण जी तयारु थी रही आहे। यकीनन तव्हां असांखे वॉच करे रहिया हूंदा ऐं रेसिपी नोट करे रहिया हूंदा, छो जो सब्ज़ी सिहत जे लाइ तमामु बहितरीनु आहे। असां बि खाईंदा आहियूं, तव्हां बि खाओ, पंहिंजे ॿारनि खे खारायो ऐं पंहिंजे घर वारनि खे खारायो। ऐं हबीब कुकिंग ऑयल में पचाईंदव त सब्ज़ी जो मज़ो दुबाला थी वेंदो, छो जो हबीब कुकिंग ऑयल लाजवाब आहे ऐं हुनमें हीक नाहे ईंदी ऐं कोलेस्ट्रोल खां पाक आहे। इन करे त हबीब वारा चवंदा आहिनि न, छो त हीउ दिलि जो मामिलो आहे। असां हिनखे ॾिसूं था ढक लाहे ऐं माशाल्लाह थोरो असांजो जेको बाहि वधायूंसि था ऐं टमाटर मिक्स थी रहिया आहिनि तक़रीबन, छो जो हीअ वाङण आहिनि जल्दी ॻरी वेंदा आहिनि, पर असांखे टमाटा हिन में सही तरीक़े सां मिक्स करणा आहिनि। तव्हां टमाटा जेके आहिनि उनखे थोरो कुटे सघो था ताकी हू साबुत न रहनि ऐं पोइ वाङण में हू मिक्स थी वञनि। ज़बरदस्त 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 ज़बरदस्त, ॾिसो माशाल्लाह। तव्हां पंहिंजी रूटीन ठाहे छॾियो ऐं रोज़ु डेली हिकिड़ी सब्ज़ी, छो जो सीज़नी सब्जियूं आहिनि, हिकिड़ी सब्ज़ी पंहिंजे घर में पचाईंदा कयो ताकी पाण बि खाओ, तव्हांजा ॿार बि खाइनि, ताकी ॿार तव्हांजा जेके ॿाहिरि जूं शयूं बर्गर पिज़्ज़ा ऐं टिक्का पता नहीं छा छा खाईंदा आहिनि उन खां बि बची वेंदा, उन्हनि जी सिहत जो बि ख़्यालु कंदा कयो। ऐं सब्जियूं जेके बि आहिनि असांजी सिहत जे लाइ तमामु मुफ़ीद आहिनि। हे ॾिसो जेके टमाटा ॻरी विया आहिनि, पर जेके थोरा न आहिनि ॻरिया उन्हनि खे हीअं चिथंदा वञो ताकी हू वाङण में मिक्स थी वञनि। ज़बरदस्त ज़बरदस्त खुशबू सिर्फ़ु हबीब कुकिंग ऑयल जो कमाल आहे, जेको असांजे खाधनि खे वधीक लज़ीज़ ऐं मज़ेदार बणाए थो। मसालो आहे जेको उन खे चमच सां बिल्कुलु हेठि लाहींदा वञूं ताकी मसालो सॼो हिन में जब्स थी वञे। असां हिनखे ढक ॾींदासीं ताकी जेको थोरो अञा हिन में कचोपन आहे उहो पूरो थिए ऐं असां हिन खे सफ़ाई कयूं ऐं थोरा सावा धाणा कटींदासीं ताकी मथां विझंदासीं। अदरक तव्हां ग्रीन टी में पियो, ग्रीन टी में पियो, तमामु ज़बरदस्त सिहत जे लाइ सुठी आहे। अमूमन जिथे बि तव्हां दावत में वेंदा आहियो ऐं हू खाधे खां पोइ मिठे खाइण खां पोइ ग्रीन टी जो दिलि चवंदो आहे ताकी असां जेको खाईंदा आहियूं ऐं उहो असांजे लाइ अदरक ऐं उनजी तव्हां ग्रीन टी पियो त असांखे हाज़मो ॾींदो आहे ऐं अदरक ज़बरदस्त शइ आहे। असां ही सावा धाणा थोरा कट कया आहिनि, हीअ आख़िर में जंहिं महिल डिश आउट कंदासीं त हुनखे गार्निशन जे लाइ कयो आहे। असां हिनखे वरी ॾिसंदासीं छो जो सब्ज़ी आहे, हिन में पाणी न आहे, सब्ज़ी पंहिंजो पाणी छॾे थी, इन करे असांखे चमच बार बार हलाइणो रहंदासीं ताकी हीअ हेठि न लॻे। असां जो थोरो चूल्हो घटि था कयूं ताकी माशाल्लाह ॾिसो केतिरो ख़ूबसूरत लुक आहे हिन जो, केतिरो टमाटा असांजा हिन में मिक्स थी विया आहिनि पर थोरा अञा आहिनि, उन्हनि खे असां कुटियूं पिया। हीअ ॾिसो वाङण असांजा ॻरी विया आहिनि, छो जो सब्ज़ी आहे उहा जल्दी ॻरी वेंदी आहे। तव्हां हिनखे चमच हलाईंदा रहो। मसालो हिनजे अंदरि हूंदो मिक्स। छिंडो हिकिड़ो पाणी ॾींदुसि ताकी मसालो जेको असांजो लॻे पियो उहो न लॻे, थोरो छिंडो बसि पाणी जो। हा बसि जेको असांजो मसालो हेठि लॻे पियो उहो न लॻंदो ऐं मसालो सुठे तरीक़े सां मिक्स थी वेंदो। ज़बरदस्त ख़ूबसूरत हिन में हिन जो लुक ॾिसो तव्हां केतिरी हिन में
ऐं सॼो कमाल जेको आहे हबीब कुकिंग ऑयल वारनि जो आहे। असां 2 मिंट रखंदासीं। सब्जियूं सीज़नी अचनि थियूं, जेके बि सब्जियूं ईंदियूं आहिनि असांजे सिहत जे लाइ सुठियूं हूंदियूं आहिनि। अॼुकल्ह भिंडियूं आयल आहिनि, पालक आयल आहे, ऐं लौकी आयल आहे, कद्दू जेके चवंदा आहिनि, कई सब्जियूं आहिनि, गुआर आहे। इहे सभु सीज़नी आहिनि ऐं उहो खाईंदा कयो, पाण बि खाईंदा कयो, पंहिंजे घर वारनि खे बि खाराईंदा कयो, छो जो सब्जी सिहत जे लाइ तमामु बहितरीनु शइ आहे। ऐं यकीननि तव्हां असांजी अॼु रेसिपी नोट करे रहिया हूंदा ऐं ट्राई बि कंदव। असांखे ज़रूरु ॿुधाइजो असांजी रेसिपी कीअं थी लॻे। असांजो यूट्यूब चैनल धरती ऑफिशियल आहे, उन ते तव्हां असांखे राय ॾेई सघो था, नई नई रेसिपियूं सिखे सघो था ऐं फरमाइश बि करे सघो था। त इनशाला असां हिन प्रोग्राम में तव्हांजी फरमाइश बि पूरी कंदासीं। असां हाणे हिनखे ॾिसूं ताकी असांजी सब्ज़ी हेठि न लॻे। ज़बरदस्त, माशाअल्लाह, तमामु ख़ूबसूरत कलर ॾिसो हिन जो केतिरो ख़ूबसूरत आहे। ऐं सिर्फ़ु हिन में 3 मसाला आहिनि, सावा कुटल धाणा आहिनि, पीठल धाणा आहिनि, ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं हैड आहे। ऐं 3 मसालनि जो ॾिसो तव्हां माशाअल्लाह लुक ॾिसो ऐं हिन जी टेस्ट इनशाला जंहिंमें तव्हां पचाईंदव कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी केतिरी लज़ीज़ सब्ज़ी थी आहे। वाङण में तव्हां पटाटा बि विझी सघो था, किथे किथे माण्हू क्वांटिटी वधाइण जे लाइ हिन में पटाटा बि विझी सघो था, पर असां सिर्फ़ु वाङण पचाया आहिनि। ज़बरदस्त, इनखे ढक ॾियो 2 मिंट जे लाइ। हाणे अचूं था हबीब कुकिंग ऑयल जी छा तारीफ़ कजे, छो जो हबीब कुकिंग ऑयल चवंदा आहिनि विटामिन ए दिलि जी बीमारी खां बचण ऐं मुदाफ़ती फंक्शन जी मदद करण में मदद करे थो। हबीब बनस्पति खाधे खे ख़ुशबूदार ऐं मज़ेदार बणाए थो। हिन में शामिल आहिनि इज़ाफ़ी खूबियूं जहिड़ोकि विटामिन ई, डी, ई ऐं ओमेगा 3 ऐं 6 फैटी एसिड्स जंहिं में गॾाए ठहंदो आहे। ऐं यकीननि हबीब कुकिंग ऑयल जो जोड़ींदा आहे। असां बि हबीब कुकिंग ऑयल में खाधा पचाईंदा आहियूं ऐं तव्हां बि पंहिंजे घर में हबीब कुकिंग ऑयल इस्तेमालु कयो, छो जो हिन में हीक न आहे ईंदी। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त कोलेस्ट्रोल खां पाक आहे। ऐं कोलेस्ट्रोल खां पाक आहे त यकीननि असांजे दिलि जेको आहे, चर्बी हर शइ खाईंदा आहियूं, त हीअ जेको ऑयल आहे हबीब ऑयल तव्हां खाओ ऐं पंहिंजे दिलि खे महफ़ूज़ रखो। इन करे त हबीब वारा चवंदा आहिनि न, छो त हीअ दिलि जो मामिलो आहे। बिल्कुलु असां हाणे हलंदासीं पंहिंजी वाङण जी तरफ़ ऐं ॾिसंदासीं। माशाअल्लाह ॾिसो छा त कलर आयो आहे, ज़बरदस्त माशाअल्लाह। अञा बि असांजा टमाटा, छो जो टमाटो जो खल जेको हूंदो आहे न, उहो थोरी देरि सां गले थो, उनखे असां चम्मच जे हिसाब सां कुटींदा रहंदासीं। हा, इहो ॾिसो माशाअल्लाह, सावा मिर्च जी बि ख़ुशबू, मसालो जेको आहे साइडनि तां असांखे लाहिणो आहे। वाह वाह, ज़बरदस्त। टमाटा जेके आहिनि, जेके थोरा घणा आहिनि, असां उन में कुटूं था ताकी सफ़ा मिक्स थी वञनि ऐं असांजी रेसिपी मुकमल तयारु थी वञे। ज़बरदस्त ज़बरदस्त, चम्मच खे बिल्कुलु टमाटा बि में मिक्स थी विया आहिनि। ज़बरदस्त, छो जो हीअ हाणे हेठि लॻे थो त हिन जो मक़सदु आहे असांजी रेसिपी तयारु थियण वारी आहे। बिल्कुलु नाज़रीन, ज़रूरु ट्राई कजो पंहिंजे घर में। ऐं हिन में हेतिरा मसाला बि न आहिनि, हेतिरी महांगी बि न आहे, छो जो सब्जियूं अॼुकल्ह बिल्कुलु महांगियूं आहिनि, पर हेतिरी महांगियूं बि न आहिनि जो तव्हां खाए न सघो। ऐं यकीननि तव्हां रोज़ु हिकु सब्ज़ी खायो, पंहिंजी सिहत खे बहितर कयो। हीअ ॾिसो माशाअल्लाह, ऐं क़रीब असांजा वाङण जेके आहिनि हीअं साबुत पिया आहिनि, हीअ ॾिसी सघो था। अगरि मुंहिंजो कैमरो ॾेखारे सघे थो त हीअ साबुत आहिनि, छो जो इनखे असांखे टोड़णो न आहे। ज़बरदस्त, हीअ ॾिसो
इन जो खलूं आहिनि बसि उहे इन्हनि खे चमचे सां हिलाईंदा रहो। ज़बरदस्त। इंजॉय करे पंहिंजे किचन में कुकिंग कयो ताकी तव्हांजी कुकिंग बि सुठी थिए। मुंहिंजे खाधनि में मां घणो करे भुंजंदो घणो आहियां, छो जो भुंजण सां टेस्ट घणो ईंदो आहे। तव्हां करे ॾिसो, आज़माए ॾिसो। जेतिरो मसाले खे तव्हां घणो भुंजंदो हेतिरो तव्हांजी भाॼी में ॿोड़ में टेस्ट ईंदो। सो मां तव्हां ॾिसंदो मां चमच हलाए रहियो आहियां मुसलसल, छो जो इन करे जो मसालो असांजी कढ़ाई में न लॻे, मसालो असांजो वाङण में मिक्स थी वञे ताकी असांजा वाङण टेस्टी थी वञनि। असां सावा धाणा कट करे छॾिया आहिनि, पोइ इनशाला उहो ॻारे जॾहिं डिश आउट कंदासीं त हुनजे मथां विझंदासीं। ज़बरदस्त असांजी वाङण जी सब्ज़ी तयारु थी रही आहे। हिकु दफ़ा ॿीहर तव्हांखे रेसिपी रिपीट कंदो हलां। अगरि कंहिं भेण मुंहिंजी मिस करे छॾियो जो हाणे टीवी ऑन कई हुजे, उहो उनखे ॿुधाईंदो हलां। वाङण हुआ, बसर हो, टमाटो हो ऐं 3 मसाला आहिनि। हिन में ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं पिठल धाणा आहिनि, हैड आहे ऐं लूणु आहे। तव्हां इहो पचाए सघो था। इन 3 मसालनि में तमामु ज़बरदस्त रेसिपी तव्हांजी तयारु थी वेंदी ऐं घर में खाए इंजॉय कयो। साइड ते जेको मसालो आहे उहो असांखे साइड में नाहे रखिणो, इनखे लाहिणो आहे। जेका बि सब्ज़ी आहे उन में मिक्स थिए, गोश्त आहे त उन में मिक्स थिए, चिकन आहे त उन में मिक्स थिए। ज़बरदस्त असांजा वाङण तयारु थियण वारा आहिनि। कलर ॾिसो तव्हां, कलर जेको आहे तमामु ख़ूबसूरत आहे ऐं हिन जो जेको लुक आहे, लुक ॾिसो तव्हां। ख़ुशबू जेका आहे हबीब कुकिंग ऑयल जी तमामु मां हिते महसूसु करे रहियो आहियां ऐं यकीनन तव्हां घर वेही महसूसु करे रहिया हूंदव। इहो सॼो कमाल हबीब कुकिंग ऑयल वारनि जो आहे, छो जो हबीब कुकिंग ऑयल कोलेस्ट्रोल खां पाक आहे ऐं अव्हांजे दिलि जे लाइ मुफ़ीद आहे। इन करे पंहिंजे घर में हबीब कुकिंग ऑयल इस्तेमालु कयो। ज़बरदस्त असांजी वाङण जी भाॼी अनक़रीब तयारु थी वारी आहे। अञा खलूं हिन में थोड़ी मौजूदु आहिनि, सो उन्हनि खे असां चिथूं था। बसि अनक़रीब हीअ असांजी भाॼी तयारु थियण वारी आहे ऐं तमामु लज़ीज़ मज़ेदार। इंशाल्लाह तव्हां ट्राई कंदो, तव्हां खाईंदो, तव्हांखे मज़ो ईंदो। बिल्कुलु हीअ ॾिसो, तक़रीबन हाणे असांजी हीअ रेडी थी वई आहे। हाणे असांखे डिश आउट कंदासीं। सभ खां पहिरियां जो चुल्हो बंदि कंदासीं ऐं हितां जेको सामान आहे उनखे असां पोयां काउंटर में रखंदासीं ताकी असां डिश आउट करे सघूं पंहिंजी। असां चमच सां इनखे डिश आउट कंदासीं, इनखे हटाईंदासीं। हिन में जेको मसालो आहे जो सॼो मसालो हूंदो आहे, हाणे असां डिश आउट था कयूं। ॾिसो केतिरो ख़ूबसूरत हिन जो कलर आयो आहे। बिल्कुलु असांजा वाङण जेके आहिनि बिल्कुलु ॻरी विया आहिनि ऐं यकीनन मज़ेदार थी विया आहिनि। ज़बरदस्त। हेठां जेको मसालो आहे सभ खां पहिरियों उहो मसालो तव्हांखे कढिणो आहे। हाणे हिन में जेके असां सावा धाणा कट कया हुआसीं उहे असां हिनखे कंदासीं। जी नाज़रीन, असांजी वाङण जी भाॼी तयारु आहे। यकीनन तव्हां वॉच कई हूंदी ऐं सुभाणे पंहिंजे घर में ट्राई बि कंदव। त वेंदे वेंदे असां सभिनी खे, असांजी टीम खे दुआनि में यादि रखंदा। इंशाल्लाह सुभाणे नई रेसिपी सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह वाही, टेक केयर एंड बाय बाय।